अरे हेरे ऐसा तुझो कड़ो कम वने छोरा हेरे भी अरे हेरे छोरी तो के केतरा दफा झले तो तेरे होटल ते पिंडण नहीं निकर मुड़े कोन थी मावारे छोरे जो वणी खानो खराब करे छड़े थी जाडे थो वने त बाबा किला के ए हस चाचा माथा के वात जो छोरे के छा के बुधा बाबा तू बुधा चुप चुप कर अजा थी पूछे त ने छा के हां मां तो इते खैरात वठण इंदी आया तुझी चाहे पीण इंदी आया मां तुझे छोरे के छा कयो आ चकवाण हेरे खैरात वठ हेरे हेरे हुआ भी तो चोरी करे दींदो है जो खैरात हिलाल करे खणो हे वठ खैरात वरी हेरे न अचजाए बुधाए तो हां तू भी खैरात दे नहीं तो तुझे होटल दे सुठो होटल आ तुझो एड़ा हालात रहा त सा पाण तो सा गॾिजी हलंदासीं वे चाय भी वे हेॾो वे चाय भी चाय दे ए है कि तू भी मुझे पोया लगी वने छोड़ खैरात मिलंदई अरे हाल छोरी निकल हल वंजा ये बेइज्जती न करे सत जी ए के समान को ना चाहते एकड़ो मिनट तक मामून कराया तो अब तू छडे पोखणी शाम अध तू कंदासे आओ हाल सही है अरे हाल छोरी हल निकल अरे पीटक पालो तुझो पी दादा पीटक पालो तुझी मां ना मां पीटक पालो ना मां पीटक पाली पीटक पाली तुझी मां ए चिटई यो पीटक पालो छाए तुझो पिया ओ साईं वडेरा साईं अब ता भी घुरी जाए इज्जत वठो साईं ये त न किया न सरकार समझार जी समझार घड़ी थी हलो तो हलऊं अमीरा तुझी चाय जी इज्जत जी मेहरबानी चंगो जमादार हलऊं ता अच कंदार तू तो वञ बोदार चङो हाणे पाण बि हलूं था मुर्गे जे चकर में अमीरा वाह अबे अबे पारे तो जाई तो कलम सुठो वण जा त पेन बेन सा कम कट जाए अब आयो पीटक पाले वारो छा चकरा अरे ड्रेस पातल थई जिन ड्रेस पातल न हो चाहिए तो ये एड़ो चक्कर समझाया या जो दिमाग चकराए जी वने या पीटक पालो अरे हाल पीटक पाले जा चाचा अमीरा यो छथा चवनी वाह अब खानो खराब था कन पंहिंजो ॿियो छा था चवनि वो तो सही है पर यो चवन छा था बाबा छाता चवन यो पीटक पालो अरे पीटक पालो तुझो पी चाचा पी त न वञ मता सोच त यारो के भा कोने को हा अरे खबर है तुझे भार जी वॾा कांबू खान जा पुट वेठा भाउ कोने हिन खे हलणे तो ठोकाए न पादर वॾो थी पियो आहे तॾहिं तो मुड़ी वञाए न त अहिड़ियूं ॾियां वातारियूं कुआरियूं मता चवे त यारो के भा कोने को हा अरे हल हाणे हल अरे यारू के भा हो जा त मारे पी के बते पीटक पालो कोठी दो सब त वञा तो वञ वटे पैसा पंहिंजा आ ॾेड़ पी के वञ चाचे पीटक पाले के दे अरे पीटक पालो तुझो पी पीटक पालो तुझो ॾाढो पीटक पाला तुझा सभई ये के कुआरा हो तई भायर पीटक पालो अरे हल पीटक पाले वो बा कुआड़ी हथ में न हो जे ना अला बेड़ा सा मा सफा चाचा अमीर अली तव्हां चिड़ो छो था अरे हो जा जेड़ा के मां तो जेड़ा वो चढ़ा नहीं था तव्हां चिड़ो था को ॿुधो कोन अथई जेको चिड़ंदो सो चुचड़ खाईंदो ऐं जेको मुड़ंदो सो माखी ऐं मखण खाईंदो पर इहो चिड़ी छा थिए थो अब आनी पीटक पाले जे छा थिए बा अब आनी मोए पीटक पाले जे बा छा थिए बा पिणे जे छाते बा
अबा ये भला वर छो तो हाणे तू चाचा मां बि चवंदुसि जे छा चवंदे इहो ई इहो छा कलाम चवंदी छा पीटक पाला अरे पीटक पाला तुझो पी ओ बाबा ओ पीटक न ओ बा नमुने तो भाई घर ताईं कढ वेंदो मुड़े जो ई कोन नंढे हूंदे मां बि पीटक पालो चवंदो नमण खणी बचाए वेंदी हे ॾींहं जो चवंदो मांसि त कुटींदो राति जो वरी बस करे वेंदो मूंखे सम्झ में हिकिड़ी ॻाल्हि नथी अचे त जेको मुड़ुसु ॾींहं जो राति माना ॾींहं जो ज़ाल जी ॻाल्हि न मञींदो आहे राति जो तकड़े में इहो मञी कीअं वेंदो आहे इहो पतो करणो पियो शादीअ खां पोइ अलाह करे अॼु अची वञे बाबू बि कोन्हे इहो जहिड़े में पूरो हूंदो हा भाणेजा मामा का मामा चांहि हाँ मामा हाज़ुर मामा पचाए वठां हाज़ुर वे होॾे वे चरिया मामा वोट में घणा करा वे हिकिड़ी ॻाल्हि चवां ये चांहि बि वॾा कम कंदी अथई मां बि घणनि खे चांहि पीआरे चरियो करे विझंदो आहियां हे वठ मामा मूंखे बि चरियो मामा न मामा तोखे कीअं तूं पाण असांखे चरियो करे चांहि थो पी वञे अरे रे छोरा पनेरे जी उताग ते 5 चांहियूं खणी आ इहो छोरा कंहिंखे चई हा तोखे चयमि ॿियो कंहिंखे चवंदुमि छोरो अच्छा मूंखे हेॾे ॻाल्हि ॿुध ज़बान संभाले ॻाल्हाईंदो कर मां चवां थो मूंसां वधीक वात न अहिड़ी वात वारी कुहाड़ी ॾींदोसीं कुहाड़ी वणंदे हा कुहाड़ी वणंदे मां तोखे छॾे ॾींदुमि ॼण अहिड़ो ईअं ठोशो आहे कढंदो मां जीअं हिकु हथु त किरंदू ई ॾंदू पछाड़ी आहे इहो तो वारो सासपान खणी हाणे तो मैं मोह वारो मता चवीं त यारूअ खे भाउ कोन्हे को हा अरे भाउ हुजे त तूं सास पान खणी हणंदो त छो बुलबुल चढ़ा जंग मचायो बुलबुल चढ़ा जंग मचायो बुलबुल चढ़ा अरे छाड़े चरिया हा ॾेस तड़का हाणे वरी हले तो चरियनि सां विड़ मुड़े न तो तू ईसा लगे तो तू रतो शान थी दे मुझे तो एक न कनी न मां पाठे उठला तूं मूंखे मारे छॾींदी बस चरियनि सां विड़ हाणे चरियनि सां विड़ मां जा जल्दी में भोता रही होता के चाय मोकल जल्दी कर न मोकलींदुमि वञ जवाब ॾेस मुंहिंजे तरफ़ां हल जवाब ॾियां जवाब जे असुल सफ़ा हो जेको ठेठ चवंदा हुन जवाब ॾेस असुल सोचे वठी सा मता पहुचो त यारूअ खे भा कोने को आ भी सोचां हल पो अढाई खन मोकलियांस 5 पूरियूं अरे कोने लगे चाहिए न मोकलींदुमि हल 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 याद रख जाई सा तू वडेरे जे माण्हूअ खे तो मोटाई वडेरे माण्हूअ खे काथे आयो ई कोने पाणी जी बोतार ॿुधाईंदी बीह वडेरे माण्हू मारे छॾे यार सदाई अचे धमान कयूं निकितो हलियो थो वञे चांहि पी जल्दी कर वांदो करियो कोप तूं जो आहे धोई वरी रखी छॾिया बि रही दे खबर ही कोने रुको शनाख्ती कार्ड में नाम लिखल था हिन मतलब चलो बैठो अरे खेरा वे त रू रिहाणियूं कयूं ए चरियो आहे न हिकिड़ी ख़बर पर ॿी ॻाल्हि ॿुध तुझे में घणा चरिया घणा चरिया चरिया हथ ई वाकई वॾा ला मानो हा मानो मामा न बा मामा न तू न मामा टाटा वन टाटा अरे टाटा मां थो क्या वरी हुन करे जा दो
कोई भी कोन्हे होटल भी खाली आहे गानड़ो बानड़ो त ॿुधाए न अॼु पंहिंजे आवाज़ में ते मुंहिंजी आवाज़ ख़राब थी पई आहे तूं टेप हलाए त मां डांस कयां अॼु वरी तुंहिंजी आवाज़ कयई न वरी रियाज़ सुम्हरे ऐं असलम तूं नियारो नखरो त आवाज़ ख़राब आहे अॼु न ॻाए सघंदुमि सीटी हलाए कमु कढंदा हिकु तूं टेप हलाए मां नचे हलो ठीकु आहे मां टेप हलायां तूं नची ॾेखार मां तेसिताईं चांहि जो प्रबंध कयां कड़क तो ठायां तो जड़ी रील विचड़ियो वो रील विचड़ियो ए चाय पिया भला अरे हेरे हे होटल आहे की न आशिकनि जो आस्थानो आहे अबा आए तो होटल इतनी सारी ना नहीं है तो हेरे अल्लाह भाई फुड़दो पियो खीसे में हेरे अरे हेरे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए थो छॾियां अॼु वरी इन छोरी सां न ॾिसां अॼु छॾियाए थो वरी न ॾिसने बाबरी न ॾिसने ॿी कंहिंसां भला अबा पाण चो इन सां न अरे हाणे मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हा ॿुधाए वरी न इन छोरी सां ॾिठो मां त कारो करे मारींदोमांइ इहो कलम ॾुखियो आहे रोज़ थो थिए हिते रोज़ थो थिए तूं त मुड़ बाबा तूं त मुड़ अरे इहो छा थो चवे बाबा अलाह सां हेॾे से तोबा कई न मां त तोबा कई समझी था वञे न हाणे त मुंहिंजे ॾाॾे बि तोबा कई अरे हेरे हा बा ॾाढे चवारे छो तो मां कयो मां छो कई ओ इने करे जो हेड़ो पुट ॼणई त पोटो जायो न हेल हेल बख़्श बस पर ॻाल्हि त ॿुध बा हिकिड़ी ॻाल्हि चवां हा चिड़ जाए न न न ए पाण मुड़े थो हिन उमिरि में हा जमान करे वठां पोइ भले छा आहे ओ बा हेरे पाण मुड़ंदो आहे बा हेॾे पचरी त न करे विना अंधा ख़्याल करे थोरो माण्हू ॿुधनि था विया हलो न फजरी छो न कंदो मां छो न कंदो मां फजरी हा अच्छी ॾाढी अछो मथो थी वियो अथई ऐं कुरारो थी वियो आहे माना त बाक़ी जेको आहे असां नौजवाननि जे अरमाननि जी सम्झ में ॻाल्हि नथी अचे अरे ठीकु आहे मां पाण ॾिसी ॾिसी करे हीअं करे मोटी वेंदो आहियां न ॿुधाईंदो आहियां त बसि